राम सिंह सोडा अवीम के विसारण जहिड़ा आहियो अवां सां त जी जहिड़ियूं आहिनि। हिते असांजो लीडर वंगे जो वारिस थर जे इंतहाई ॾाहे सियासतदान अरबाब ताज मोहम्मद जो पोटो अरबाब लुत्फुल्ला साहब ऐं संदसि सथ में आयल जेके दोस्त आहिनि साईं फिदा हुसैन शाह रणजीत ऐं मान सिंह ऐं बाक़ी जेके मुंहिंजा दोस्त बदीन खां टंडे मोहम्मद खान खां ॿियनि इलाइक़नि खां आया आहिनि। शायदि उन्हनि मां कुझु दोस्त हलिया विया आहिनि। हाफ़िज़ निज़ामाणी शायदि हलियो वियो आहे, आकाश अंसारी बि हलियो आहे, मीर बुले जी बि ॾिठुमि पेपर लाइ आई आहे, हलियो वियो आहे। ॾाढा सुठा दोस्त लिखिया पढ़िया ऐं जेके अदब दोस्त आहिनि जिन मकाला भी लिखा है शेर व शायरी भी कही है। काफ़ी मुंहिंजा पुराना शागिर्द भी आहिनि। मुंहिंजा जेके मुंहिंजी राम सिंह सोढे सां जेका डेठ वेठ थी ॾाॾू जी ऐं सूरत सिंह जेके मूंसां गॾु हाई स्कूल डीपले में पढ़ंदा हुआ 1964-65 खां, उन जे करे मुंहिंजी आरोखी वारनि सां घणी ॾेठ वेठ बि थिए ऐं आउं हिन साॻी यूनियन जो रहाकू हुजण जे करे राम सिंह जो पीउ राम सिंह सोढो बि सुञाणंदो हुउसि ऐं लालजी जेके असांजा चेयरमैन भी रहा या मेंबर भी रहा ऐं सोढे साहब सां इहो बि तालुक़ आहे त आउं बि टीचर हुयसि ऐं सोढो साहब भी टीचर हुआ। मूंखे पाण ॿुधाई त आउं बुगला मेमण में भी टीचर हुअसि, पर जॾहिं हींअर जेको कलोई हाई स्कूल आहे हायर सेकेंडरी आहे, इहो जॾहिं नओं स्कूल खुलियो मिडिल स्कूल त पहिरीं राम सिंह सोढे खे उते रखियो वियो ऐं स्कूल शुरू कयो या हलायो। उन खां सवाइ शायदि हाई स्कूल डिप्लो में भी कुझु वक़्तु टीचर थी रहिया, पर LLB पास करण खां पोइ उन ई वक़्तु हिते जॾहिं 1 यूनिट हो, शायदि तव्हां मां के वॾा वेठल हुजनि जिन खे 1 यूनिट जी ख़बर हुजे या जेके LLM आहिनि उन्हनि खे बि ख़बर हूंदी त 1 यूनिट जे दौर में 4 माण्हू सिंध खे हलाईंदा हुआ। सिंध अलॻि सूबो न हो, वेस्ट पाकिस्तान हो, 1 यूनिट हो। उन में गुलाम मोहम्मद वसाण, नजमुद्दीन सरेवाल, काज़ी अकबर ऐं अयूब खोड़ो लाड़काने वारो, इहे सिंध खे हलाईंदा हुआ। उन ई वक़्तु अरबाबनि जो तालुक़ यानी असांजे हिते जे माण्हुनि जो तालुक़ जेको हो वसाण जे पुठियां हुकूमत सां हुयो, त असांजा कमकार जेके हूंदा हुआ उहो केरु माण्हू ग़रीबनि जा कमकार अरबाबनि जे तरफ़ां कराए त अरबाब ताज मोहम्मद फ़ैसिलो कयो त बाबा हाणे तोखे मास्तरी तां इस्तीफ़ा ॾियणु खपे ऐं तूं वकालत अची कर मीरपुर में। ऐं मुंहिंजी बाक़ाइदा जेके कचहरियूं ठहियूं उहे 1969 में जॾहिं आउं कॉलेज में पढ़णु वियसि त सोढो साहब उते वकालत पिया कंदा हुआ ऐं सोढे साहब सां कचहरियूं ठहियूं ऐं अरबाबनि जो नुमाइंदो थी। उन ज़माने में DC खे वॾा अख़्तियार हूंदा हुआ, DM डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट भी हूंदो, त उन्हनि जे तरफ़ां अरबाबनि जे तरफ़ां कमनकारनि जे हवाले सां राम सिंह सोढो वेंदो हो SP वटि DC वटि अरबाबनि जो नुमाइंदो थी ऐं उन सां गॾोगॾु वकालत भी कंदो हो। ऐं असांखे इतफ़ाक़ थियो त आउं बि अरबाबनि जी जॻह में रहंदो हुउसि ऐं सोढो साहब उते रहंदा हुआ, त उते सोढे साहब सां असांजी तमामु घणी गहराइप थी। पोइ जॾहिं पहिरीं इलेक्शन में सोढो साहब बीठा त मूंखे यादि आहे त आउं हिकिड़ी पोलिंग स्टेशन ते प्रिज़ाइडिंग ऑफिसर हुअसि ऐं जितां सोढे साहब खे 1100 वोट मिलिया हुआ। 1985 में सोढे साहब 11,000 वोट खणी MPA थियो हो ऐं
बहरहाल पुराणियूं ॻाल्हियूं आहिनि, उन मां कुझु ॻाल्हियूं ॿुधाइण नथो चाहियां। उन खां पोइ सोढो साहिबु जॾहिं असेंबली में वियो गौस अली शाह जी हुकूमत सिंध में, त रोज़ानो ॻाल्हि कंदो हो त भाई थर में बलाऊं आहिनि, ही बलाऊं ज़हरीलियूं आहिनि, हे माण्हुनि खे ककिन थियूं, हिननि जो ख़ात्मो आणियो। त उन पंहिंजो गौस अली शाह रोज़ असेंबली में ॿुधंदा हुआ थर में बलाऊं आहिनि, रोज़ानो इहा ॻाल्हि। त उते वज़ीर आला चयो त यार हिन बला मां मुंहिंजी जिन छॾाए, हिनखे वज़ीर करियो त हिन बलाउनि मां मुंहिंजी जान छुटे। सो तव्हां मां घणनि खे यादगिरी हूंदी त हिते हुकूमत जे तरफ़ां इहो ऐलान थियो त भई जेको बला मारे ईंदो न एतिरा रुपया ॾींदासीं। ऐं काफ़ी माण्हू थर जा जेके उन ज़माने में बलाऊं मारींदा हुआ, उहो हिकिड़ो वक़्तु हो। ऐं उन खां वठी सोढे साहिब सां गॾु रहियासीं, वेंदे नाइब नाज़मी या पछाड़ी जो MP-शिप दौरान भी इन विच में सोढे साहिब तंज़ीम ठाही HRDO, ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन, हिरदो जंहिंखे आम तौर ते माण्हू चवनि था। उन में सोढे साहिब सां गॾिजी सोढे साहिब मूंखे बि चयो तूं बि असां सां गॾु हल, मूं बि उन में कमु कयो। ऐं सोढे साहिब जी महिरबानी सां आउं उन तंज़ीम जो नाइब सदर रहियुसि सोढे साहिब सां गॾु। सोढे साहिब सदर हूंदो हो। जॾहिं 26 जनवरी 2001 ते ज़लज़लो आयो, सोढे साहिब खे दिलीप सिंह जो वॾो दुख भी पए थो, विछोड़ो भी हो, पर इन हूंदे भी जेको ज़लज़ले जा मुतासिरीन हुआ, हिते हिकिड़ो अहिड़ो ॻोठ हो डीपले तालके में जेको सॼो ॻोठ तबाह थी वियो, सॼो ॻोठ ज़मीन दोज़ थी वियो, राय सिंह टोभो। उन ते असीं वियासीं, उन्हनि माण्हुनि खे उतां खां लॻाए ॿिए हंधि प्लाट ॾिना, घर ॾिना, सोढो साहिब बि गॾु हुजे। ऐं DC साहिबु अनवर अली शाह हुयो, उन खां पड मंज़ूर करायो। उन खां पोइ उन ॻोठ जे माण्हुनि खे 6 महीननि जो राशन ऐं 2 घरनि जा काठ वग़ैरह भी मुख़्तलिफ़ तंज़ीमनि ऐं सोढे साहिब जी महिनत सां मिलिया। सोढो साहिब काफ़ी उन ज़माने में जेके NGOs हुयूं उन्हनि खां मदद वरिती, चर्च वर्ल्ड सर्विस खां, मारोड़ा खां, रेड क्रिसेंट खां, ऐं उन सां गॾोगॾु असांजी पंहिंजी तंज़ीम जेका हुई HRDO हरदो। इन जे प्लेटफॉर्म तां माण्हुनि तमामु घणी सपोर्ट कई। या उन खां अॻु में जॾहिं 1999 में साइक्लोन आयो थर में, ऐं लाड़ में एॾो वॾो साइक्लोन हो जंहिंमें केतिरा ई माण्हू भी मरी विया, केतिरा फौजी भी मरी विया, केतिरो माल मरी वियो हो। उन वक़्त में भी सोढे साहिब तमामु घणी सपोर्ट कई ऐं माण्हुनि में इमदाद ऐं रिलीफ विराई। सो सोढे साहिब सां गॾु तमामु घणो वक़्तु गुज़रियो आहे। ऐं जेकॾहिं आउं ॻाल्हाईंदुसि त शायदि सभु नाराज़ थी पवंदा, इन करे मुख़्तसिर करियूं था। सोढे साहिब जी वॾी महिरबानी मूं ते इहा आहे त आउं सिगरेट पीअंदो हुअसि। ऐं जॾहिं असां सोढे साहिब सां गॾु HRDO में कमु कयोसीं त मूंखे चई त जेकॾहिं अव्हां पीअंदव त पोइ तव्हां ॿियनि खे चवंदो उन जो असरु कहिड़ो थींदो। त मूंखे यादि आहे 21 जून 1998 ते मूं सिगरेट तोड़े उछलाया ऐं उन खां पोइ हथु कोन ॾिनो। इहा सोढे साहिब जी महिरबानी आहे। सोढे साहिब सां मूं थोरो बहस भी कयो। मूं चयो साईं कुझु शयूं नशो आहिनि, कुझु शयूं आदत आहिनि, जेके साइंस जा माण्हू या डॉक्टर वग़ैरह सम्झंदा हूंदा त कुझु एडिक्ट आहे, कुझु हैबिट आहे। चांहि जेका आहे नशो न आहे। तॾहिं मूंखे ॿुधाई त तुंहिंजी ॻाल्हि ठीकु आहे, इहा आदत में शुमार आहे, हैबिट में आहे, पर चांहि जे करे असांजे थर जो वॾो नुक़सानु थियो आहे। तव्हां ॾिसो त माण्हुनि जी सिहत ख़राबु आहे, माइरनि जी सिहत ख़राबु आहे, ॿारनि जी सिहत ख़राबु आहे ऐं मेल न्यूट्रिशन आहे। इन जो कारण सिर्फ़ु इहो आहे त असांजो खीर मखणु जेको आहे थर मां उहो ख़तमु थी वियो, या त चांहि जे वर थी वियो या माण्हू विकिणी था छॾीनि। जॾहिं माण्हू खीर पीअंदा हुआ, जॾहिं मखणु खाईंदा हुआ त माण्हू सगारा हुआ, चांहि कोन पीअंदा हुआ। सो बहरहाल इहा ॻाल्हि सोढे साहिब जी असां क़बूल कई ऐं अंग खर ॾेई असांखे ॿुधाईंदो हो त बीड़ी जे करे हिकिड़ो माण्हू बीड़ी पीए थो, ॾींहं में हेतिरियूं बीड़ियूं पीए थो त उनजो हेतिरो नुक़सानु आहे। ऐं जेकॾहिं सरकार जा जेके हेतिरा लख माण्हू आहिनि उहे जेकॾहिं बीड़ियूं पीअनि त रोज़ानो केतिरो नुक़सानु थींदो।
ऐं रोज़ केतिरो थर जो नुक़सानु आहे। सो बहरहाल थोरे हिसाब सां तमामु सुठो वक़्तु असां ज़िंदगी जो कटियो ऐं जॾहिं वियो थिए तॾहिं बि मूंखे दिलीप नगर में घुरायो हुई ऐं कुझु ॻाल्हियूं कयूं हुयूं ऐं उन खां पोइ जॾहिं वरी हिते दुबारा सिंध में आयो त बि असां काफ़ी प्रोग्राम जेके कराया स्कूलनि जा उन में सोढे साहब सां गॾु रहियासीं। सॼी ज़िंदगी तक़रीबन सोढे साहब सां गॾु रही। तव्हां सभिनी वॾी वॾी महिरबानी। थैंक यू।